बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां या काशिफ़ अब्बास, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स। काफ़ी असांजे इंग्लिश लेक्चर्स खां पोइ असां हिन शइ खे ज़रूरी सम्झियोसीं त पंहिंजे सिंध जे रूरल एरियाज़ जे शागिर्दनि खे थोरी अवेयरनेस ॾिनी वञे कॉम्पिटेटिव एग्ज़ामिनेशन्स जे बारे में। असांजे मुआशरे में हिकिड़ी अहिड़ी मिथ आहे असांजे हिन रूरल एरियाज़ में त असां ग़रीब तबिके जा ऐं ॻोठाणा माण्हू कुझु बि नथा करे सघूं। CSs, PCS ऐं वॾियूं पोस्टियूं ऐं वॾियूं नौकरियूं सिर्फ़ु अमीरनि जे लाइ आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि जे लाइ आहिनि जेके वॾनि हाईली इंस्टीट्यूशन्स में पढ़ी रहिया आहिनि। ऐं असां अक्सर इहो सोचींदा आहियूं जेके CSs कनि था या PCS पास था कनि इहे कंहिं ॿी मख़लूक जा माण्हू आहिनि ऐं शायदि असांजी इहा वस जी ॻाल्हि कोन्हे का। अहिड़ी काफ़ी मिथ्स असांजे मुआशरे में मौजूदु आहिनि। अक्सर असांजा ॿार असांजा मुआशरे जा माण्हू ग्रेजुएट लेवल ताईं पहुचंदा आहिनि, वञी मास्टर्स लेवल ताईं पहुचंदा आहिनि, पर उन्हनि खे कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स जे बारे में बिल्कुलु मालूमात न हूंदी आहे। जॾहिं बि उन्हनि खे चयो वेंदो आहे तव्हां CSs छो नथा कयो, PCS छो नथा ॾियो, चवंदा आहिनि त यार इहा असांजे वस खां ॻाल्हि चढ़ियल आहे, असां जेको आहे सो इहा शइ नथा करे सघूं। सो इहा मिथ आहे, इहा असांजे मुआशरे में पैदा थियल हिकु अहिड़ी सोच आहे जेके असां कॾहिं बि ख़तमु नथा करे सघूं जेकॾहिं असां ईअं ई मुसलसल सोचींदा रहंदासीं। पर जेकॾहिं असांजे अंदरि को जेकॾहिं असां इन्हनि शयुनि खे महसूसु कंदासीं ऐं उन शइ में अंदरि जेसि ताईं वेंदासीं न तेसि ताईं असां उनखे अंडरस्टैंड न करे सघंदासीं। जहिड़े तरीक़े सां हज़रत अली अलैहिस्सलाम जिन जो हिकिड़ो कौल आहे त जेसि ताईं इंसानु जंहिं शइ खे सम्झंदो न आहे तेसि ताईं उहो इंसानु उनजो दुश्मन हूंदो आहे, या जेसि ताईं इंसान खे काई शइ सम्झ में न ईंदी आहे त उहो उनजो दुश्मन थी वेंदो आहे। इहो ई सबबु आहे त असां इन्हनि शयुनि जे बारे में सोचींदा बि न आहियूं। एक्चुअली CSs आहे छा ऐं केरु उन में वेही सघे थो ऐं उन में क्राइटेरियाज़ कहिड़ियूं आहिनि असां पास करण जे लाइ ऐं कहिड़े तरीक़े सां उनजी प्रिपरेशन कजे, इहे हिकिड़ा आम सुवाल हूंदा आहिनि जेके सभिनी खे मुंझाईंदा आहिनि ऐं जेको आहे सो परेशान कंदा आहिनि। सो सभ खां पहिरियां मां इहो रियलाइज़ कंदो हलां, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त CSs हर उहो बालिग़ पाकिस्तान जो शहरी, पोइ चाहे उहो कंहिं ॻोठ विलेज या कंहिं अहिड़ी जॻह ते छो न रहंदो हुजे पाकिस्तान जी जिते बिल्कुलु बैकवर्ड एरिया हुजे, जेको 14 दर्जा बेमुताबिक़ 14 दर्जा, पोइ उहा BSc हुजे, BCom हुजे या अहिड़ी क्वालिफिकेशन यूनिवर्सिटी हुजे जंहिंमें 14 सालनि जी तालीम हुजे जंहिंखे ग्रेजुएशन चइबो आहे ऐं उनजी उमिरि 30 सालनि खां या मतिलबु जीअं 31 सालनि खां मथे न हुजे, इन जे विच वारो हर उहो पाकिस्तान जो शहरी शागिर्द जेको 14 साल तालीम मुकमल करे सघे थो उहो CSs जे एग्ज़ाम में वेही सघे थो। हाणे सवाल इहो आहे त CSs आहे छा? CSs का एॾी वॾी शइ कोन्हे का जीअं आम असां इम्तिहान ॾींदा आहियूं, लेक्चरशिप जा लेक्चरर थींदा आहिनि माण्हू, या आम पुलिस डिपार्टमेंट में इम्तिहान ॾिना वेंदा आहिनि या ॿियनि डिपार्टमेंट्स में। अहिड़े तरीक़े सां CSs बि हिकिड़ो अहिड़ो इम्तिहान आहे सालियाना जेको वरितो वेंदो आहे जंहिंमें माण्हू सिलेक्ट करे असां जेको आहे सो पंहिंजो गवर्नमेंट इस्टेब्लिशमेंट उन्हनि खे पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जेके वॾा असांजा खाता आहिनि उन्हनि में ऑफिसर्स करे मोकिलियो वेंदो आहे ऐं उहो पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾींदा आहिनि। सभ खां पहिरियां त मां तव्हांखे इहा शइ ॿुधाईंदो हलां, CSs जी गुडनेस तव्हांखे ॿुधायां मां सुठी हिकिड़ी इन जे जेको आहे सो रिलेटेड पॉइंट इहा आहे त अक्सर असां ॾिठो आहे त असांजे मुआशरे में लेक्चरशिप जूं जायूं ईंदियूं आहिनि या पुलिस जूं जायूं ईंदियूं आहिनि, 2 साल प्रोसेस खे लॻी वेंदा आहिनि कंप्लीट थियण में, या हिकिड़े साल आयूं नौकरियूं त वरी 3 साल न ईंदियूं आहिनि, 4 सालनि खां पोइ ईंदियूं आहिनि। CSs अहिड़ो एग्ज़ाम आहे जेको हर साल में इन जूं वैकेंट पोस्टियूं ईंदियूं आहिनि, हर साल तव्हां हिन अप्लाई करे सघो था, हर साल नयूं जायूं ख़ाली थींदियूं आहिनि। कॾहिं ईअं न थींदो आहे त कंहिं साल CSs जो एग्ज़ाम न थियो हुजे ऐं चयो वञे त जॻहियूं कोन्हनि की असां तव्हांखे जेको आहे सो टेस्ट वग़ैरह न वठंदासीं। सो हर साल असांजे CSs जूं वैकेंट पोस्टियूं ईंदियूं आहिनि, हर साल 300+ ताईं कैंडिडेट्स पूरे पाकिस्तान मां सिलेक्ट थींदा आहिनि ऐं उहे पूरे पाकिस्तान मां असांजे हर ख़िते खां थींदा आहिनि, बलोचिस्तान खां थींदा आहिनि, सिंध खां थींदा आहिनि, KPK खां थींदा आहिनि, पंजाब खां थींदा आहिनि। सो डियर स्टूडेंट्स, CSS सेंट्रल सुपीरियर सर्विसिस 14 दर्जा पास थियल कोई बि कैंडिडेट CS लाइ अप्लाई करे सघे थो ऐं उहो CSs जे एग्ज़ाम में वेही सघे थो। हाणे असां अंडरस्टैंड कंदासीं त CSs में जी प्रिपरेशन कीअं कजे ऐं CSs जो इम्तिहान कीअं हूंदो आहे। आम जेके असांजा इम्तिहान थींदा आहिनि उहे 1 पेपर थींदा आहिनि। मिसाल ॻाल्हि MCQs पेपर हूंदो आहे ऐं असां उनखे जेको आहे सो अटैम्प्ट कंदा आहियूं, उन मां टोटल मार्कूं जेके ईंदियूं उन जे मुताबिक़ असांजो एग्रीगेट ठहंदो आहे ऐं असांखे जॉब मिलंदी आहे।
CSS में थोरो सिस्टम मटा हूंदो आहे। CSS में इहो हूंदो आहे त मतिलबु हिकिड़ा 1200 जा पेपर्स डिसाइड कया वेंदा आहिनि। उन जे अंदरि ईअं हूंदो आहे हिकिड़ा कंपलसरी सब्जेक्ट हूंदा आहिनि जेके जिन में तव्हांखे वेहणो ई पवंदो आहे, जंहिंमें असांजो इस्लामियात अची वियो, साइंस अची वियो, बल्कि जनरल साइंस एंड एबिलिटी अची वियो, पाकिस्तान स्टडीज़ अची वियो, ऐं उन खां अलावा इंग्लिश एसे एंड कंपोजिशन। इहे असांजा अहिड़ा आहिनि जंहिंमें असांखे सभिनी खे वेहणो पवंदो आहे, कंपलसरी सब्जेक्ट चयो वेंदो आहे इन्हनि खे। इन खां अलावा ऑप्शनल जो त ढेर आहे, जंहिंमें सिंधी, IR, पॉलिटिकल साइंस, इंटरनेशनल रिलेशन एज़ेक्ट्रा मोस्टली सब्जेक्ट्स काफ़ी जो ग्रुप्स ठहियल आहिनि। हाणे डियर स्टूडेंट्स छा हूंदो आहे, असांखे इहे सब्जेक्ट्स मिलाए करे टोटल 1200 मार्कूं हूंदियूं आहिनि, असांखे उहो इम्तिहान ॾियणो हूंदो आहे। हाणे उन में इहो हूंदो आहे त जेके कंपलसरी असांजा सब्जेक्ट्स आहिनि उन में असांखे फेल नाहे थियणो, जे ऑप्शनल में हिकु अधु में माण्हू फेल थो थी वञे त कोई मसइलो कोन्हे को। सभ खां पहिरियां तव्हांखे हिकिड़ी जेका तव्हांखे गुडनेस ॿुधायां मां CSS जे एग्ज़ाम जी, त जहिड़े तरीक़े सां असां ॾिठोसीं प्रीवियस एग्ज़ाम्स थियनि था, JST जा थियनि था, PST जा थियनि था, या ॿियूं जेके 1 पेपर असांजी टेस्टियूं थियनि थियूं, अक्सर उन में डिमांड कई वेंदी आहे त 100 मां 60% मार्कूं अचणु घुरिजनि त उहो पास हूंदो आहे। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां CSS जा जेके कंपलसरी सब्जेक्ट आहिनि, जंहिंमें तव्हांजो मैथ, इंग्लिश, साइंस, इस्लामियात वग़ैरह अची विया, उन में तव्हांखे 100 मां सिर्फ़ु 40 मार्कूं खणंदो बि तव्हां पास आहियो, 40 मार्क्स आउट ऑफ 100। उन खां अलावा जेके असांजा ऑप्शनल सब्जेक्ट्स था अची वञनि, उन में तव्हां 33 मार्कुनि ते पास आहियो 100 मां। सो जेकॾहिं असां 1 पेपर जेको ॾींदा आहियूं असां MCQs जो, उन में जेकॾहिं दुका बि कोई हणींदो आहे अखियूं बंदि करे बि, त उन जूं इहे 33-35 मार्कूं 100 मां अची वेंदियूं आहिनि। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं कोई माण्हू कोई स्टूडेंट थोरी स्टडी कंदो त आराम सां उहो 100 मां 33 मार्कूं खणी सघे थो। हाणे हिते हिकिड़ी चेंजिंग पॉइंट इहा आहे त MCQs पेपर में सिर्फ़ु MCQs हूंदा आहिनि, ऐं CSS पेपर जेको आहे उहो लिखत वारो इम्तिहान आहे। उन में ईअं न हूंदो आहे त तव्हां धोखो हणी छॾियो ऐं तव्हांजो सही वञे तव्हां 35 मार्कूं खणी वियो, ईअं न हूंदो आहे। उन में बिल्कुलु हिकिड़ो पेपर ईंदो आहे तव्हांजे साम्हूं, जंहिंमें रेंज ऑफ क्वेश्चन्स हूंदा आहिनि, 5-7 सवाल हूंदा आहिनि, जंहिंमां तव्हांखे अप्रोक्सीमेटली जेको हाणे ट्रेंड हले थो 4 सवालनि जा जवाब ॾियणा हूंदा आहिनि। हिकु सवाल जी 20 मार्कूं हूंदियूं आहिनि, 80 मार्कूं इहे थींदियूं आहिनि। बाक़ी 20 मार्कूं CSS जे पेपर में तव्हां खां MCQs बि हर पेपर जा वठंदा आहिनि। 20 मार्कूं MCQs जूं हूंदियूं आहिनि, बाक़ी 80 मार्कूं तव्हांजूं डिस्क्रिप्शन जूं हूंदियूं आहिनि। हाणे जेकॾहिं 20 जो पेपर 20 तव्हां MCQs ॾियो था, 8-10 उतां मार्कूं खणो, ऐं तव्हां बाक़ी 80 मार्कुनि जे पेपर मां जेकॾहिं कंहिं बि सब्जेक्ट ते हफ़्तो वेही स्टडी कयो, 10 ॾींहं वेही स्टडी कयो, त तव्हां आराम सां 100 मां हिकिड़ी 35-36 मार्कूं आराम सां तव्हां खणी वेंदो। अहिड़े तरीक़े सां तव्हां आराम सां पास थी सघो था CSS जे पेपर्स में। उन खां पोइ मसाला कहिड़ा थींदा आहिनि CSS में? मोस्टली जेको असां ॾिसंदा आहियूं त 19,000 जी लास्ट टाइम बि 19,000 प्लस कैंडिडेट्स वेठा, ऐं पास जेको आहे 376 वग़ैरह थिया, ईअं अहिड़े हिसाब सां। त उन में मसइलो कहिड़ो हूंदो आहे, CSS में हिकिड़ो ट्रेंड हूंदो आहे बाज़ औक़ात ईअं त CSS जे एसे खे तमामु घणी अहमियत हासिलु हूंदी आहे, ऐं CSS जो एसे तमामु घणो मसइलो कंदो आहे कैंडिडेट सां। बाज़ औक़ात ईअं हूंदो आहे CSS जे एसे में त 90 प्लस जेको आहे सो कैंडिडेट CSS जे एसे में फेल थी वेंदा आहिनि। उन जी वजह इहा हूंदी आहे त उन में जेका डिमांड हूंदी आहे उन ते कैंडिडेट्स न अची सघंदा आहिनि। डिमांड जो मतिलबु इहो हूंदो आहे CSS एसे हिकिड़ो अहिड़ो पेपर हूंदो आहे जंहिंमें तव्हां जूं 100 जो 100 मार्कूं सिर्फ़ु हिकु सवाल ते बेस्ड हूंदियूं आहिनि, जेको तव्हां 2500 खां 2800 ताईं जे वर्ड्स जी रेंज ताईं हिकिड़ो एसे लिखंदा आहियो। उन में इहो हूंदो आहे तव्हां उन में तव्हांजी हिकिड़ी जेको एसे जे बि पॉइंट ते सिलेक्ट थिए, उन ते सुठी हिकिड़ी स्टडी थियल हुजे, उन जे बारे में तव्हांखे सुठी मालूमात हुजे, उन जे बारे में तव्हांखे डेटा फैक्ट्स एंड फिगर्स हुजनि, रेफरेंसिस हुजनि, उन खां पोइ तव्हां कहिड़े तरीक़े सां डेटा खे पुट कयो था उन में, ऐं तव्हांजे एसे में रिलेवेंस हुजे। एसे जो पेपर अक्सर चयो वेंदो आहे जेको CSS जो एसे खे क्रैक थो करे वञे, बाक़ी पेपर उन लाइ काई बि एॾी वॾी अहमियत नथा रखनि। डियर स्टूडेंट्स, CSS एग्ज़ाम सॼो रिटन एग्ज़ाम आहे। CSS जे एग्ज़ाम में इहा बि वॾी अहमियत हूंदी आहे त तव्हांजी मतिलबु कंपोज़िशन जेतिरी बहितरु हूंदी ओतिरो बहितरु तव्हां मार्कूं खणी सघंदो, इंग्लिश कंपोज़िशन स्पेशली। उन जी हिकिड़ी ख़ासि वजह इहा आहे त मोस्टली जेके तव्हांजा ॿिया पेपर्स बि थींदा आहिनि, जंहिंमें इस्लामियात थी वियो, इवन तव्हांजी साइंस थी वई, IR थी विया, करंट अफेयर्स, पाकिस्तान अफेयर्स, इहे सभु जेको आहे पेपर बि असांजा इंग्लिश लैंग्वेज में ई थींदा आहिनि। ईअं न हूंदो आहे त असां हुते सिंधीअ में वञी करे उन जा जवाब लिखूं। सो उन जे लाइ असांखे जेकॾहिं सुठी इंग्लिश हूंदी, कंपोज़िशन सुठी हूंदी, त असां पंहिंजी डेटा खे, पंहिंजी मालूमात खे सुठे तरीक़े सां पंहिंजे आंसर में पुट करे सघंदा आहियूं। हाणे डियर स्टूडेंट, सवाल हिकिड़ो इहो बि उभिरे थो त छा सिर्फ़ु बसि पासिंग मार्कूं खणूं असां?
न, मसइलो पास करण खां पोइ वॾो मसइलो थींदो आहे एग्री ग्रेड जो। जहिड़े तरीक़े सां तव्हां पास करे वियो उन खां पोइ तव्हांजी हिकिड़ी लिस्ट प्रिपेयर थींदी आहे, उन में जिन जूं टॉप मार्कूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे टॉप डिपार्टमेंट्स मिलंदा आहिनि, जिन जूं घटि मार्कूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे घटि रेंज वारा माना मतिलबु क्लेबर वारा हिकिड़ा डिपार्टमेंट्स मिलंदा आहिनि। बाज़ औक़ात के अहिड़ा बि हूंदा आहिनि जेको आहे अनफॉर्चुनेटली कैंडिडेट्स जेके CSS पास करे बि वेंदा आहिनि पर उन्हनि जूं मार्कूं घटि हूंदियूं आहिनि, उन्हनि जो एग्री ग्रेड न ठहंदो आहे ऐं उन्हनि खे किथे बि एलोकेशन न थींदी आहे। एलोकेशन मतिलबु उन्हनि खे इहो चयो वेंदो आहे तव्हांजूं मार्कूं घटि हुयूं, फ़िलहालु सीट जेके रिज़र्व थी हुयूं, तव्हां नेक्स्ट टाइम वरी ॿीहर अटैम्प्ट ॾियो। सो इन ॻाल्हि जे लाइ इहो बि लाज़मी आहे त असांखे सिर्फ़ु CSS में पासिंग मार्क्स खे नाहे रखिणो, हिन में सिर्फ़ु असांखे पास नाहे थियणो, बल्कि CSS में असांखे कोशिशि करणी आहे त सुठियूं मार्कूं खणूं त जीअं असांजी एलोकेशन बि थी सघे। स्पेशली हिकिड़ी जेको आहे सो ॿी हिकिड़ी सुठी ॻाल्हि असांजे सिंध ऐं बलोचिस्तान जे कैंडिडेट लाइ इहा आहे त CSS जी टोटल जेके सीट्स हूंदियूं आहिनि पाकिस्तान में उन में कोटा हूंदी आहे असांजे प्रोविंस जी बि। स्पेशली जेको एग्रीगेट जो मसइलो आहे उहो सिंध ऐं बलोचिस्तान सां तमामु घटि थींदो आहे, उहो पंजाब सां घणो थींदो आहे। छो त पंजाब में ईअं हूंदो आहे त पास तमामु घणा कैंडिडेट्स थींदा आहिनि, जायूं थोरियूं घटि हूंदियूं आहिनि, पोइ उते ईअं थींदो आहे त घटि मार्कुनि वारनि जो एग्रीगेट न थींदो आहे। पर असां वटि मोस्टली इहो थींदो आहे त असां वटि कैंडिडेट्स पास घटि थींदा आहिनि, असांजूं जायूं ख़ाली रहिजी वेंदियूं आहिनि, पोइ घटि मार्कुनि वारा बि असांजे प्रोविंस मां उन्हनि जी जेको आहे सो एलोकेशन थी वेंदी आहे ऐं उन्हनि खे पंहिंजूं पोस्ट मिली वेंदियूं आहिनि। डियर स्टूडेंट्स, हाणे सुवालु इहो थो कजे त CSS कजे कीअं, CSS जी प्रिपरेशन कीअं कजे, CSS जी स्टार्ट कीअं कजे, CSS जे बारे में जेको आहे सो किथां खां हिकिड़ी शुरूआति वठिजे त उनजो बहितरीनु जेको असांखे पंहिंजे जेको आहे सो टीचर्स सम्झायो या CSP सां जेके असां उन्हनि जी गाइडलाइंस वरितियूंसीं त उन्हनि में इहो ई हुयो त उन्हनि जो चवणु हुयो त CSS एग्ज़ाम को ईअं न आहे की ॿिया सब्जेक्ट्स तव्हांखे खणी करे तव्हांखे ॾिना वञनि तव्हां उन्हनि ते स्टडी कयो। CSS बिल्कुलु इहे ई सब्जेक्ट आहिनि जेका तव्हांजो प्राइमरी खां वेंदे तव्हांजी ग्रेजुएट लेवल ते तव्हांजा हर जेके सब्जेक्ट्स तव्हांजे स्कूल्स में पढ़ाया वञनि था उन्हनि जे बारे में ई आहे। तव्हांजी जेका साइंस ईंदी आहे उहा मोस्टली जेको आहे मैट्रिक ऐं 9th जी बायोलॉजी ऐं एवरीडे साइंस इंटरमीडिएट ताईं बसि एॾी मथी लेवल ताईं न हूंदी आहे। अहिड़े तरीक़े सां पाकिस्तान अफेयर्स या जेके अची था वञनि उहे बि असांजा जेके स्कूलनि में पढ़ंदा आहियूं इहे ई टॉपिक्स आहिनि। अहिड़े तरीक़े सां इंग्लिश कंपोज़िशन बि जेका असां पंहिंजी क्लासनि में पढ़ी ईंदा आहियूं उहा ई आहे। सो जेके बिगनर्स आहिनि जेके हिन वक़्तु ड्रीम रखनि था अॻिते हली करे CSS जहिड़े कॉम्पिटेटिव एग्ज़ाम में अपीयर थियण जे लाइ त 9th मैट्रिक 8th क्लास खां वठी करे उन्हनि खे पंहिंजी इंग्लिश ते ऐं पंहिंजे सब्जेक्ट्स ते फोकस करणु घुरिजे। ऐं उहे कैंडिडेट जेके हिन वक़्तु ग्रेजुएशन पास बि करे विया आहिनि ऐं उहे CSS में अपीयर थियणु चाहिनि था त सभ खां पहिरियां उन्हनि खे सभु कुझु छॾे पंहिंजी इंग्लिश खे इम्प्रूव करनि। छो त इंग्लिश एक्सप्रेशन सुठा हूंदा त तव्हां पंहिंजी ॻाल्हि खे सुठे तरीक़े सां एग्ज़ाम में एक्सप्लेन करे सघंदव। उन खां अलावा सभ खां पहिरियां इहा मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त CSS इज़ एन एग्ज़ामिनेशन ऑफ योर राइटिंग स्किल्स। तव्हांजी लिखत जेका हुजे तमामु बहितरु हुजे ऐं तव्हां एप्रोक्सीमेटली डेली पंहिंजी हिकिड़ी रूटीन ठाहे छॾियो, 5 खां 8 पेजिस लिखो। लिखंदो तव्हांजी हिकिड़ी क्रिएटिविटी पैदा थींदी, तव्हां फ्लुएंट थींदो लिखण में, तव्हांजी हिकिड़ी स्पीड वधी वेंदी, उन सां गॾोगॾु तव्हांजा थॉट्स क्रिएट थींदा रहंदा ऐं तव्हांजी जेको आहे सो राइटिंग एक्सप्रेशन्स जेके आहिनि तमामु सुठा थींदा आहिनि। सो इन खां अलावा जेके करंटली इन प्रिपरेशन में आहिनि उन्हनि जे लाइ इहो ई आहे त न्यूज़पेपर डान तमामु रिकमेंडेड न्यूज़पेपर आहे जंहिंमें बि टोटल डान पढ़ण जी ज़रूरत कोन्हे का। उन में ओपिनियन पेज में वञी करे जेके ओपिनियन पेज में आर्टिकल्स अचंदा जेके तव्हांजे सब्जेक्ट सां, जेके तव्हांजे एसे सां, जेके तव्हांजे जेंडर स्टडीज़ सां, करंट अफेयर सां रिलेटेड आहिनि उहे तव्हां बिल्कुलु उन्हनि खे पढ़ो ऐं उन्हनि खे पेपर से जॉट डाउन करे पंहिंजा नोट्स प्रिपेयर कंदा रहो ऐं इन स्टडी खे कंटिन्यू रखियो वेंदो ऐं आराम सां जेको आहे सो असां CSS जे लाइ प्रिपेयर थी वेंदासीं कुझु टाइम में। ॿियो हिकिड़ी इहा बि मिथ हूंदी आहे, चयो वेंदो आहे त अक्सर CSPs कुझु पास थी वेंदा आहिनि पोइ थोरो पाण खे मां माज़रत कयां थो चवण खां चमकाइण जे लाइ ईअं चवंदा आहिनि त मां 3 महीननि में 2 महीननि में स्टडी कई। हक़ीक़त में कुझु उन्हनि में सही हूंदा आहिनि, कुझु वरी ओवरशाइन बि कंदा आहिनि। सही ईअं हूंदा आहिनि त कुझुनि जी एॾी सुठी स्टडी थियल हूंदी आहे पंहिंजी स्कूल जी, सुठी उन्हनि जी जेको आहे सो कवर हूंदा आहिनि टॉपिक्स एंड सब्जेक्ट्स, उनजो फैमिली बैकग्राउंड सुठो हूंदो आहे। मिसाल ॻाल्हि हिकिड़ो माण्हू पंहिंजे घर में वेही पंहिंजे फादर सां वेही करंट अफेयर्स ते 2 कलाक डिस्कस करे त उनखे मां नथो सम्झां त करंट अफेयर्स जेको बुक पढ़णो पवंदो या का वेबसाइट रेफर करणी पवंदी। असांजे माहौल में इहो आहे त असां वटि एतिरो माहौल कोन्हे ऐं असां इहे शयूं स्टडी कंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां अहिड़ा माण्हू जिन खे सुठो जेको आहे सो पंहिंजो बैकग्राउंड आहे स्टडीज़ जो, उन खां अलावा फैमिली बैकग्राउंड आहे त उन्हनि जे लाइ काफ़ी टॉपिक्स ईज़ी हूंदियूं आहिनि। सो डियर स्टूडेंट्स, हाणे सवालु हिकिड़ो इहो बि उभरे थो त छा बसि एवरीडे साइंस जातों काथों ईंदी? सवाल जेकॾहिं क्वेश्चन पेपर अचे थो जातों खणी एवरीडे साइंस ॾींदा या पाकिस्तान अफेयर्स अचंदा, केॾी पाकिस्तान हिस्ट्री आहे, करंट अफेयर्स आहिनि, पास्ट में इवेंट्स आहिनि, काथों बि खणी ॾींदा? अहिड़ो कुझु बि न आहे।
जीअं माण्हू अक्सर चवंदा आहिनि साईं CSS एॾो वॾो ॾुखियो एग्ज़ाम आहे, पूरी दुनिया मां किथां बि खणी सवाल ॾेई सघनि था। नो 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 वे, दिस इज़ नॉट फेयर एज़ वी आर एक्सप्रेसिंग इट। सिर्फ़ु तव्हांजो CSS जो जेको सिलेबस ॾिनो वियो आहे हर सब्जेक्ट जो, तव्हांजे हर सब्जेक्ट जो CSS जो गवर्नमेंट फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जी वेबसाइट ते सिलेबस पियो आहे, जंहिंमें लिखियलु आहे त एवरीडे साइंस में जेकॾहिं कोई वेंदो त ही एरियाज़ आहिनि, बिल्कुलु लिखणा आहिनि, हेडिंग्स लिखणा आहिनि, उन्हनि जूं सब हेडिंग्स बि लिखणा आहिनि, ही एरियाज़ आहिनि, इन्हनि खे स्टडी कयो, इन्हनि मां ई सुवालु ईंदो। ईअं न आहे त तव्हांखे असां फेराए करे अहिड़ो सुवालु ॾियूं जेको मतिलबु तव्हां कॾहिं पंहिंजे कोर्स में न पढ़ियो हुजे साइंस जो, अहिड़ो कुझु बि न आहे। ऐं उनखां वधीक इहो त तव्हांजे सिलेबस में उहे शयूं लिखणा आहिनि, तव्हांखे उन्हनि खे स्टडी करिणो पवंदो। ऐं उन सां गॾोगॾु उन तव्हांजे सिलेबस सां गॾोगॾु फेडरल पब्लिक सर्विस कमीशन उन्हनि टॉपिक्स ते रिलेटेड बुक्स बि ॾिना आहिनि त हिन टॉपिक खे पढ़ण जे लाइ ही बुक तव्हां रेफर कयो, स्टडी कयो। उहा रेंज ऑफ बुक्स बि उन्हनि सां ॾिनल आहे। सो मसइलो इहो आहे त असां हिनखे जेको आहे सो पंहिंजो ॾुखियो सम्झो आहे। ऐं ॿियो असां हिन में अपीयर नथा थियणु चाहियूं। असां वटि काफ़ी अहिड़ा कैंडिडेट्स आहिनि जेके चवंदा आहिनि साईं CSS ॾुखी आहे, केरु कंदो? बाबा हिकु दफ़ो भला अपीयर थियण में को तव्हांजो माइनस त न थींदो, जस्ट तव्हांखे हुनजी फीस पे करणी पवंदी 1000-2000 जेका हूंदी आहे। उनखां पोइ ईअं त न आहे तव्हां CSS फेल थी वियो त हाणे साईं तव्हांजी ज़िंदगी जा कुझु साल ख़तमु थी विया, या तव्हांखे जेका हिन वक़्तु जेका जॉब आहे तव्हांखां उहा खसिजी वई। असां वटि अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि, लेक्चरर्स थींदा आहिनि या मुख़्तलिफ़ पोस्टूं थींदा आहिनि, पोइ उहे चाहींदा आहिनि त बसि हाणे मां जेको आहे CSS नथो कयां, मूंखे जॉब आहे। जॉब तव्हांखे आहे, तव्हां CSS में अपीयर थींदो, तव्हांखां उहा जॉब खसिबी थोरी, या को तव्हांजो जेको आहे सो माइनस या को लॉस कोन्हे को, तव्हांजा अटैम्प्ट्स आहिनि। काफ़ी असांजे सिंध में अहिड़ा माण्हू आहिनि जेके ख़्वाब रखंदा आहिनि CSS कयूं, पर गुज़रंदे गुज़रे उमिरि गुज़री वेंदी आहे, हिकु अटैम्प्ट बि न ॾींदा आहिनि। छा अटैम्प्ट न ॾियण सां असांखे कुझु गवर्नमेंट ॾींदी आहे या असांखे कुझु एडिशनल काई शइ उनजे रिटर्न में मिलंदी आहे त तव्हां ही अटैम्प्ट नथा ॾियो, तव्हांखे हाणे ही बेनिफिट्स ॾियूं था? अहिड़ो कुझु बि कोन्हे। हर पाकिस्तानी जी ग्रेजुएट जो राइट आहे त उहो CSS में अपीयर थिए, पास थो थी वञे त वेल एंड गुड, नथो थिए त हुन में कोई बि साइड इफेक्ट कोन्हे। जीअं के लिखियलु हूंदो आहे कंहिंखे बाज़ोकात मेडिसिन्स ते त हिनखे जेकॾहिं तव्हां खाओ था तव्हांखे शिफ़ा ॾे थी, ठीकु आहे। जेकॾहिं शिफ़ा नथी थिए त साइड इफेक्ट बि हिनजो कोन्हे को। त CSS में जेकॾहिं तव्हां अपीयर थियो था, फेल था थियो त हुनजो साइड इफेक्ट कोई कोन्हे को। इन सां गॾोगॾु बाज़ोकात इहो बि स्टडीज़ में ॾिठो वियो आहे त काफ़ी अहिड़ा माण्हू जिन CSS जी प्रिपरेशन कई, हिकु उन्हनि ट्रैक वरितो ऐं 3 अटैम्प्ट्स उन्हनि ॾिना ऐं उहे न करे सघिया, ऐं उहे मोस्टली पंहिंजो प्रोफेशनल सर्विसिस में, ॿियनि सुठी जॉब्स में, ADFIA NEB वग़ैरह में उहे सिलेक्ट थी विया, छो त उन्हनि जी सुठी स्टडी CSS में थियल हुई। CSS जे जेकॾहिं फेल थो थी वञे माण्हू, हुनजो कोई बि साइड इफेक्ट न आहे, अञा उनजो बहितर फ़ाइदो आहे त तव्हांजी हिकिड़ी सुठी प्रिपरेशन हूंदी, तव्हां ॿियनि एग्ज़ाम्स में वञी करे बि अपीयर थी सघो था। सो कोई बि क्वेश्चन हुजे जेको आहे सो रिगार्डेड CSS तव्हां मूंखां पुछी सघो था। बल्कि मां बि इन ई मिथ ते हुयुसि त मां CSS न करे सघंदुसि, ऐं सडनली वन डे मां जेको आहे सो IBS अखर जो हिकिड़ो CSS प्रिपरेटरी क्लासिस जो हिकिड़ो पेज ॾिठो हिकिड़े फेसबुक ते, उन में उन्हनि सेमिनार कंडक्ट कयो। मां चयुमि यार हाणे CSS त मां कोन कंदुमि, बल्कि सेमिनार त ॾिसी अचां CSS हूंदी छा आहे। ईअं न आहे त ईअं ई जेको आहे सो दुनिया तां मोकिलाए वञूं, असांखे ख़बर बि न हुजे त CSS आहे छा। सेमिनार में वियुमि, जंहिं महिल CSPs आया, उन्हनि लेक्चर्स कया, मां पंहिंजे ज़हन में हिकिड़ो इहो ई तसवुरु रखियो त बिल्कुलु 2 अखियूं असां वांगुरु उन्हनि खे बि आहिनि, 2 त असां वांगुरु उन्हनि खे बि आहिनि, हिकु दिमाग़ु उन्हनि खे बि आहे, असांखे बि कुदरत इहो ॾिनो, असां बि यूटिलाइज़ करे सघूं था। मां हुनजे जेको आहे एंट्री टेस्ट में वेठुमि, मां एंट्री टेस्ट क्वालिफाई करे वियुमि। मुंहिंजे ज़हन में एंट्री टेस्ट क्वालिफाई करण वक़्तु ई इहो ज़हन में आयो, जेकॾहिं मां हिकिड़ी प्रिपरेशन जे लाइ क्वालिफाई करे सघां थो त मां एग्ज़ाम बि क्वालिफाई करे सघां थो। मां CSS प्रिपरेशन जा क्लासिस स्टार्ट कया। जंहिं महिल CSPs उते आया, मां डायरेक्ट उन्हनि सां इंटरेक्शन कयो त बिल्कुलु आम असां जहिड़ा माण्हू, असां वांगुरु ई पहिरियां उहे डिॼी रहिया हुआ CSS खां। कंहिं उन्हनि खे मोटिवेट कयो, बाबा CSS कयो, मोटिवेट थी करे उन्हनि स्टडी कई। ऐं काफ़ी त अहिड़ा बि CSPs हुया जिन जा 2 अटैम्प्ट्स फेल्यूर हुया, 3 अटैम्प्ट में पास हुया। सो अक्सर इहो न हूंदो आहे त फेल थी वञे, असां वटि माण्हू हूंदा फेल थींदा आहिनि त मतिलबु छॾे ॾींदा आहिनि। सो इहे शयूं आहिनि। ॿियो असांजे माहौल में हिकिड़ी आम मिथ इहा बि आहे, चयो वेंदो आहे, जॾहिं चयो वेंदो आहे त जेको आहे सो सक्सेस हैज़ मैनी फादर्स बट फेल्यूर इज़ ऑर्फिन। सो जॾहिं माण्हू कामयाबु थी वेंदो आहे त हर इंसानु हुनजी तारीफ़ कंदो आहे, जॾहिं फेल थी पवंदो आहे त असांजे माहौल में हर कोई ईअं चवंदो आहे त मतिलबु हिन स्टडी न कई ऐं महिनत न कई वग़ैरह, काफ़ी एक्सक्यूज़िस हूंदा आहिनि। उहो त हुन CSP जेको CSS जो एस्पेरेंट हूंदो आहे, उहो उनजी स्टडीज़ कॾहिं बि रायगान न वेंदी आहे। उते न त ख़ुदा ताला उनखे कंहिं ॿी जॻह, सुठी जॻह ते प्रेस करे छॾींदो आहे, जितां उहो जेको आहे सो पंहिंजी जेको आहे सो एफिशिएंसीज़ खे ट्रांसपेरेंट तरीक़े सां अंजाम ॾेई सघंदो आहे। सो मुंहिंजे हिन लेक्चर ठाहिण जो इहो ई मक़सदु हुयो त CSS इज़ नॉट a very big thing that you are thinking about. You cannot perceive it. It is an examination like all other examinations in our society that we appear in
इन अवर लाइफ। सो हुनजो कोई बि साइड इफेक्ट न आहे। मां सभिनी पंहिंजे सिंध वासियुनि खे, रूरल एरियाज़ जे तमामु शागिर्दनि खे जेके हिन वक़्तु स्टडीज़ जे प्रोसेस में आहिनि, सभिनी खे सजेस्ट कंदुमि डायरेक्शन रखो, स्टडी खे कंटिन्यू कयो। इंशाअल्लाह ताला असांजे नंढनि नंढनि ॻोठनि मां CSS ऑफिसर्स थी निकिरी चुका आहिनि। असांजे नंढनि नंढनि डिपार्टमेंट्स मां बि CSS पास करे निकिता आहिनि। असांजे ग़रीब फैमिली मैकेनिक्स जे ॿारनि बि CSS पास कई आहे। CSS के अमीर के जागीरदार जी का मिल्कियत कोन्हे का, हर उन पाकिस्तानी जो हक़ आहे जेको ग्रेजुएट आहे, जेको पढ़ियल लिखियल आहे, उहो CSS में अपीयर थी सघे थो ऐं उन एग्ज़ाम खे क्रैक करे सघे थो। थैंक यू फॉर बीइंग विद मी।